अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार मया गजाला अब सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। हैदराबाद जी एहतिसाब अदालत सिंध पब्लिक सर्विस कमीशन में 2003 ऐं 2004 जे इम्तिहाननि दौरान 16 ऐं 17 ग्रेड जे भर्तियुनि बाबति दाख़िल नेब रेफरेंस ख़ारिज करे छॾियो। समूरा जवाबदार बाइज़त बरी थी विया। अदालती फ़ैसिले में चयो वियो आहे त नेब रेफरेंस बदनीयती ते ॿधल हो। जांच ऑफिसर खे के बि सबूत नाहिनि मिलिया। नई नतीजनि में का फेरफार थी आहे। महरान टाउन साने केस में अहम अग भराई गफ़लत कंदड़ चयन इदारनि जा ऑफिसर जवाबदार तौर नामज़द। पुलिस जुडिशियल मैजिस्ट्रेट जी अदालत में चालान पेश करे छॾियो। अखियुनि ॾिठनि शाहिदनि समेत 64 शाहिदनि जा नाला बि चालान में शामिल किया विया। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त कोरोना वैक्सीन जा 2 डोज़ न लॻाईंदड़नि लाइ 30 सितंबर खां पोइ मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं पाबंदियूं लगाई वेंदियूं। जिन वैक्सीन नाहे लॻाई उहे 30 सितंबर खां पोइ केतिरियुनि ई सहूलियतुनि खां महरूम थी वेंदा। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख जे डिघे कद वारे शख़्स नसीर सूमरो जे घर आमद। इम्तियाज़ शेख नसीर सूमरो जी अयादत कई। इम्तियाज़ शेख पारां नसीर सूमरो जे इलाज लाइ ग्रांट मंज़ूर कराइण जो ऐलान। इम्तियाज़ शेख जो चवणु आहे त सिंध हुकूमत नसीर सूमरो जी भरपूर मदद कंदी। नसीर सूमरो असांजो असासो आहे। इस्लामोफोबिया ख़िलाफ़ असां सभिनी खे गॾिजी विढ़णु घुरिजे। कंहिं बि दहशतगर्द सां इस्लाम खे न ॻंढियो वञे। पाकिस्तान ॿियनि मुल्कनि जी भारत सां बि अमन जो ख़्वाहिशमंद आहे। अफ़गानिस्तान जी जंग खां पोइ सभ खां वधीक नुक़सानु पाकिस्तान खे पहुतो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो गॾियल क़ौमुनि जी जनरल असेंबली खे वर्चुअल ख़िताब। चयाईं दहशतगर्दीअ ख़िलाफ़ जंग में $50 अरब जो नुक़सानु पहुतो। वालारियल कश्मीर में कारवायूं ठहरान जी भञकड़ी आहिनि। कश्मीर मसइलो सलामती काउंसिल जे ठहरान मूजिबि हल कयो वञे। अफ़गानिस्तान जी मौजूदा सूरतहाल ते कुझु हल्का इल्ज़ाम मढ़ी रहिया आहिनि। अमरीकी सेनेटर्स खे सम्झायो अफ़गान मसइले जो हल जंग नाहे। दादू जी मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में उमेर बाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी। MP सरदार चांडियो, बुरहान चांडियो, उमेर बाब चांडियो अदालत पहुता। केस जी ॿुधणी 9 अक्टूबर ताईं मुलतवी। उमेर बाब चांडियो जो चवणु आहे त मुख़ालिफ़ कानून खां ॾिनल आहिनि, जंहिं करे देर जा हरबा इस्तेमाल करे रहिया आहिनि। उमीद आहे त अदालत मज़लूमनि सां इंसाफ़ कंदी। उन्हनि जो एतमाद गुज़िरियल ॿुधणी वारे फ़ैसिले खां पोइ वधियो आहे।